ऐं मस वञी 4 पहर रात जा मिलिया आहिनि। हल मोर हल बाबा कुछ आराम करे वरी सुबह सां उथणो अथई न। हाँ अच हल हल कमर संभाल ओ खा कणिक वठो सणिक पूजियूं ॾे पथर ते ओ खा कणिक वठो सणिक पूजियूं ॾे पथर ते मुंहिंजा मोर लाडा खा कणिक वठो सणिक पूजियूं ॾे पथर ते ई घरो आला भूत घर जेका चाहे रब सां घुम ओ साहब बस ख्याल न करे सुबह साणी बिल्डोज़र को लताड़े छॾी तुझे आवाज में लगे तो तू मोर आई असां वारो बोड़ो नौकर बोड़ो अब है बोड़ो रातों को तोरो पी पेटू खाई वेला बोड़े गला में बाधायो और तो के मुझे जज में आने की खबर आए छा चचमो कीमो हाँ सही कीमो बोट तो जा बाजो हाँ हाजुर तो के मुझे नजर आ जज में जी खबर आए आस्ते एडी रणी नो करे मा जणो बोड़ो आया साइड रोस चश्मो न यो चश्मो मथे आ न बा मथे आसमान दे न बा तुझे मथे ते हाने हेठ जो पोयो ओ हां यार थैंक यू वेरी मच बस न साईं सुभाणे तो लाए कमर मा ट्रैक्टर का है दुसमा तू असा मा बातो ही असा दो मा बातो आया अल्लाह जान जनाई तो बिनी जी जंगल मानी दियार कर नानी ओरी साईं नानी के जी मरी वई साईं अरे मानी दियार कर मानी न बा आस्ते रड़ी तो करे मा एडो बोलो आया मानी कया तो मानी अल मन मानी ध्यान करे जान चले आमल ताव बागे तो मुखे में ना तू थोड़े मली ने अरे जान बाहर नहीं तो करे ताव मल अरे जान चले वो ये जो ने बा हर बार सुनाता नहीं रही तो करे ताव वना हाँ वना मा वना चोर कितने चोर खाते तुझे मोड़ आया तू मुझे मुड़ बाबा मोर मोर सोचल के बाद हां सही मोर ये साथे घर में चोर गिरी आयो अम्मा चोर का है तुझे मुड़ आया वट तू मुझे मुड़ साई हां तू मुके ट्रेन तो बा कबूला कयो तो कोई दिखा नाम अरे मुके दिया जो बिन का नाम गडु काणी घुमणो पवंदो हां तो कोई मुके की पक पाउंदी तो तू ही मुझे मुड़ साई वट तो मा जावला महाराज जोर ध्यान तो के अन्या पक कोनेगा तो को मां मुझे मुड़ आया अरे मोरा अरे गोला खुदा जो के साला भी पंजा मुड़ के बिजारियो अरे मोरा यो गणी दा मारी से को माने का नामो खामू सही खामू का से बाबा के एक कोई ना साला मा बात आया प्योर ये बोड़ो अटो जे गोबाटो कैसे दी बीमारी है अधिक बात ना मैं तो क्या ना खराब बा सेठ साहब मुझे ला के हुकुम भला अरे हाले तो दाड़ा ने बांधना चादर छाकानो सही हां अरे तुम कर चकल साइकिल कोबा ओ जेड़ो सेठ है
साइकिल दे बुढ़ी मन जड़ी गाल दे ओ नमना दे हां चंगो माई तो वणा अजा चे मुके ते भजी पाण वई के रे साहब ने जे वणे ते कने आया एक मंडो बे मन करा दे नतियो तो आए सामो अरे गूंगे जा पुत्र आ शायद बाय बाय दूदू पाँच हजार मुझे उतार बुखार अब बुखार थी दुई ना पालन में को ठेंग ट्रपा दी में अरे निभागा उतार आस्ते उतार ना रण जो तो करे माको एडो बोलो आया छा हालत ही आए माउंट जी ओ ये उतार यार तो मत ना बा तू एडो बड़ो काथिया तू तो सरलो हा जगह तो उहे हुआ जिनी हो बोड़े किले वारो पहा को ठायो छा ठायो बा छा ठायो तो दोस्तों एक जरूरी ऐलान ॿुधो जिन में 1959 वाली गूंगी फिल्म ॾिठियूं हो न उहे हाणे बिल्कुलु मुफ़्त में ॾिसनि मतां या दिलि में असरत रहिजी वञनि असां कोन ॾिठियूं हुयूं हा वाह मुफ़्त में बिल्कुलु हाणे चङो मोर हले थो पंहिंजे कम सां ख़बरूं ख़तमु मां तुझो इंतजार करे करे थकजी पियोसि मूं था विसरी वियसि मां का मां तुंहिंजे पीउ जो नौकर हुयुसि न दिलबर हल मूंसां न ॻाल्हाए दिलबर न त मां लोईंदसि जेकॾहिं तूं मूंसां न ॻाल्हायो त मां लोईंदसि सुणी ईअं न कर रो न सुणी दिस माने इलाज करे तो त ठीकु आहे न त मां असल न ॻाल्हायां सुणी हल त घुमण हलूं ठीकु आहे मां हिकिड़े शर्त ते हलंदसि हुतुम त तुंहिंजो हर शर्त मंज़ूर आहे ठीकु आहे उते रेशम दिल्ली में जूस पियालंदे बसि जूस मूं वारी सम्झो त रेशम दिल्ली में शॉपिंग कंदी हलिया ये तो मालिक आलाए काॾे हलिया विया आहिनि मूंखे पैसे जी ज़रूरत आहे हाणे हिनखे ॻोल्हियां काथे मां ॻोल्हियां थो मां ॾिसां थो मोर लाॾा रखो संदूलीअ ते फेर मुंहिंजा मोर लाॾा छाथो विसरियो वञे मानी भी खाती या कपड़ा भी पाता है ॿियो वरी छा पियो विसरियो वञे मोरा नोंगे केन्ना दफा समझायो दम जने मुंहिंजी अंगनि ने जजमो न हुजे मुंहिंजे साम्हूं न ईंदो कर अरे मैं मोर लाए तुझी जाल है जाल मस तुझी याद आयो वो भी विसारी चली बेगम विसारी तू आ जा हां माया तोके मुझे नजर आने जजमे जी खबर है वो मथे दी मथे तुझे मथे दे ओ हां बेगम विसारी वो गाली याद नहीं केड़ी जने तोके के पार्टी में वञणो ऐं तू मेकअप शेकअप करे लटा कपड़ा वनी रोड रे पहुती हां
तुझे कट अची रजती एतरी रजती जो के सियासी लीडर जे जुलूस में भी न थींदी आहे ख़बर अथई छो तो का सिर्फ लटा पाइण विसरी आहे वेसर जी बीमारी कुछ भी थी सके तो कौवा गाल विसरी वई जडे तुझी अखिन ते चश्मो न होयो आई तो घर में गिरी पे हुए आई तुझे तुम पांजी जाल समझी आई बेदी जाल के भाकुर बाती खबर थी तमाइन बदी करे केड़ी न मार नहीं हुई मुंजो गालिन तो सब याद थी रानी बाकी बियो सब कुछ विसरी तो वजे ठयो वेसर जी बीमारी है कुछ भी थी सके तो अदी मां तुझी भेण थी गालाया मुझी भेण तो कहा ही न मां तुझी अकेली ता भेण है फौजिया मुझे तक कुछ याद नहीं तो तू मुझी भेण आई अदी तोखे विसरन जी बीमारी है थोरो सहन ते जोर दे ऐं याद कर असी भई ॾहों पढ़ंदियूं हुयसि जॾहिं स्कूल हलंदियूं हुयसि त तूं पाड़े वारे छोकिरे सां ॿिजी रहंदी हुई ऐं स्कूल हलण विसरी वेंदो हुए ऐं घर बि न ईंदी हुई हाँ याद आयो फशरी तो न कर वो भी बैठो हाँ फोन चौकई अथई फोन इने करे कई आहे त बुधाया त डैडी तोड़े थो अचे इए न थे त हुनखे भी न सुञाणी डैडी कड़ो डैडी अरे असा जो हिकड़ो त पी आहे चंडरी वो भी विसरी वियो थई हाँ याद अची वियो बस पा भी बुधाए छडे आहे असा जो पी हिक जंग खा मंडो आहे मता न सुञाणे चलो खुदा हाफिज हाँ याद आयो बेगम केजी फोन हुई फोन केजी फोन आई जल्दी वितरी गई जा तो के दे खबर है तो मुके वेसर जी बीमारी है मैं क्या मुकार दो कौन तो विसराई ए मोरा ओ मोरा चोर कथा चोर सिंह चोर वाली पीड़े नो आयो जा चोर करे पियो गियो खणियो लानत आज चोर ते जो हेड़े चोर में गियो खणी वियो पर ओबा छा करे भला मां गा भी वधी वई आने घर त हलाणो आन उनके धूड़ पैंदी मां बे कुआ में न तू कुआ में न वें जाए बाबा बुढ़ी मरने बुढ़ी की दारू है ना ओ यू ब्लडी पूल स्विमिंग पूल में भली वेज तो के इजाजत है अब्बा अब्बा अरे अजी मुझे फूट साफ कर बूथ हाय वो सब के बाबा पोयो बिठो है मोरा पोयो मोरा आगे मोरा दिस मुके जज मोने प्लीज तो पुलिस चश्मो वठो पुलिस के न घुरायो नहीं मां के में ॾाढा पादर जलिया है अरे मां तो के बूट साफ कर ला जो बूटो अरे भाई जो बूट न को मान न समझो तो मुझे गुनाह टेड़ो आ डेलाए डेड़ो साफ तो कया जो सजिया पे उन मानस जो अंदर की साफ करो जाला आपू जी ने सके तो बाहर ना नौकर लगे तो माने बूट भी साफ कर जा घर भी साफ कर जाला अरे भाई मियां दाद जो घरानी दांत अरे रे दांत है कराया लगे तो तुको घल बोड़ो आ बोड़ो लोढ़ो अरे भाई ये लोढ़ा कुरान में बारानी ने घरन के हुंदा है दांत दोने हुंदा है अरे भाई मियां दाद जो घरानी अरे आस्ते आस्ते
हे मियां दादा जो ही घर आ पर तू बुधा तोस जो के में कम आ हां मां तुझी मालकियारी जो पी आया पियो अरे पीछो आया ना को टपा हो जाशा रे पाजी मालकियारी के वनी बुधा तो जो पी आयो आ पियो आस्ते आस्ते आइनो बोलो बोला आई में थोरो कने को दब चले बाद अब आइनो बोलो आया जा अरे ये का गाल बुझो तू मुझे बेगम साहबा जो वालिद मुबारक शरीफ खान वाले अरे वाह माफ करे बढ़िया 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 भगत भाई अरे धप्पा वाकई लगे तो मुझे तो बागड़ी है भाई अरे माफ जाए तुझे पियो तो मां जो तो बेगम के बचिए जाए हां और फिर जल्दी हां ही निकल लगी है हां तो पटे ना तू जाए चोरी बोरी न करे हां बचने पक्का पे तू बेगम जो पियो हालात थई मुझी नकल तो करी अरे मां तो तुझी नकल कया कि न तू तो मुझी नकल करी मां तो नकल क्या तू तो नकल करी मुझी मुझी आज कौन छड़ींदो साए अरे बुध घर आयल मेहमान जी मेहमान नवाजी बदरो वरी ओते टोक तो करी अते मां भी तोखे कोन छडींदुम हां मुझे ही घर में अची करे वरी मुखे ही सो तारा फोटारे दिखारी तो जो घर अज तेड़ो कून खराबो तो कया मां तो के तुझे घर में ही तो दस हां बेगम के साथ क्या चाचा वेओ 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 बेगम ओ बेगम बेगम जो छाजे लाए सडियो थई बेगम ना मानिंदो नहीं तुझो वाले से मुबारक आयो नहीं मुझो भी हां मुझो वाले साहब तो आई ना पापा के वाले साहब के मैं तो सुना रे ए क्या मत गाली दी नहीं ओके तो खबर है तुम के वेसर जी बीमारी है नथी सुनाले दिन में मुझे किड़ो डो है अमर जीजा माया तो जो पी अब्दुल करीम रोड़िया करीम रोड़िया वाला मरिया ओ चलक कार्ड मशीद चलक कार्ड मशीद ए बोले सुनाई नहीं वो कसम से हो जाए के पक पवे तो तू ही मुझे पी आई ने किया पक पौधी पुत्र शरारती कांडे खड़ी यहाँ पक कहने जी मने आप मां नहीं संगया ना उतना मकान वाली गाड़ी बुधाए सके थी ना
जैसा आरामी लाली जी सुञाण ते ध्यान लुकांडो तस अब हाणे ॻाल्हि ॿुध शनाख्ती कार्ड मुंहिंजो ॾिठई बाक़ी पक त तुंहिंजी मर्याद मां ई ॾेई थी सघे जेका हिन फानी दुनिया में अॼु मौजूद कोन्हे या वरी अलाहू तला मकान वारी जिथे हरामी हिलाली जी ख़बर पवंदी आहे ॿियो मिड़ई ख़ैर डैडी बिस्मिल्लाह अचे वञे वध मोर वेसर मो पाए तो बेगम साहिबा बेचारिया ना बेचारो न का जाए बेली न त मां दुनिया को मुंह करण जणो न रांदो आज कम वेसर मो पाए तो बोठा थई और जी अरे तो आलेंदा न अणा न बंदूक का भूका तू तो आलेंदा थोड़े थोड़े गाल ले घेर त खाइने ना काकड़ो केंदुई आज तो भूख जा रे मार के मुल्यानी बुल्यानी हो कमानी बानी हो बंदोबस्त आहे हे पक्का मोर अब जी तू बेगम साहब का पैसा वंडी हां कुकुड़ वठी अचो नचो बाबा मामा को नाचू थोड़े आयो वापस आ न जा बाकी जे करे मुफ्त में को ठका ठक ढुमको ओ हिप त है न पूरी गल में फसायो मां सब समझाए दो ए बुधाए दो मां बोली गल ए तू अरे भाई काढे हो ओ मंडा ख्याल करते भी बेगम साहबा ऐसा तुम्हारी पर समो खाना वही ना तू नहीं बटो मां मंडवा मंडवा तू बटो मंडा या पुट तू मंडो तू बटो तू पी बटो तू मत तू बाज पी के चल तो मुझे भी सही लगा ला तो भी पांजा पी का चल तो मुझे भी सही लगा लाए तू भी बाज पी के चल तू पांजा पी का चल तू बाज पी के तू चल पांजा पी का चल आज तो तेरे ना साथ आजो दवा के अरे ना कहीं पियो ए ना तो ये मुझे ना है तो ना मजे आयो ॾाढो मज़ो आयो तोणी दिलबर माला शाही था ये दुआ करती आया तो ये मुझे हमेशा टाइम दे सच्ची तोणी तोणी मैं कितो में खुश रही पाया जो दिल्ली हर ख्वाहिश पूरी थी आहे हाणे तुझी बान में मौत अचे दिस दिलबर दिस ख्याल में मौत जो डाली न तो खा आदमी मां बने विंदस सच्ची तोणी तू मुझे इतना प्यार थी करी सच दिलबर मां तो शा इतना प्यार थी तरह सच तुंजो दशम मैं कम खाऊं अने इस जो हिनन पाण में गड जीण ए मां जा कॉल क्या हूंदो जुदा न थियण जा कसम क्या हूंदो हां पर न जडे जोर पे त इए भैंदा जे रेस में घोड़ा चबड़ाक 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 हिनन के छडाया की हाने हां का तरकीब सोचा लो हाने दिसजो ने सत्यनाश कन जा कोल ऐं बचन हां अब आइए वो सत्यनाश के जा बोले बचन सारी करी चलियो सपा अधी छड़ियो अरे मां का थे बदो मां तहां तो बिना प्यार जे पेटन में बता पियाओ सपा को पाण वाइंदो भो अरे ये भो थे बात बिना ये दिए दिठे जो बख्या पियाओ जो आशा अरे धनी बद न कर हल मिल मुसा अरे केड़ो काफर तो सान मिलंदो आसीन ना लगी जा ठाक करके खबर तुमजी ये मुझे कह रहा है तुमजी सुतल करता कि न जगह
ताईं तुआरो यो डायलॉग पूरो थे ए या सुतल घेर जगइन जैसे विलियन पाजो कम ही कडी वेंदी ये जेका दी ना सतन मारन जी मां पर जी वेंदी एक बार पे 5 7 ए मुजी घेर त सही ए मुजी सुतल के न जगह है और तू इनदा दार तो दे मां दे के गई तो ते नौकरी मत कराई बस हजी में कैसा इन अदरा थी सा बोला बोला घोड़ा घोड़ा कोना ने बाबा बाकी एक गधो बिठो दिया कुत्ते जा पुछ अच्छा मुझे अम्मा कोने का बाकी जे करे तू चवे ना तो इने जे कश में झट पन सुमी पवा तो लाइसेंस लाइसेंस अरे बाबा शाह जो लाइसेंस मावर ने खसी शुरी में कोने का है तू लाइसेंस की गाल न करी इधर अता जे चलो करे चलो चपा के केरे वा थमा बेचा सोनी जगो माला दो ओके बाय बाय काहे देखे काहे हां अबोदी कोड़ल खान कंधार ए इनके आखिन हां जी बीमारी थई दिल में न कर हां भले साइड में कर दादा तो जो नालो छाए थोड़ी डाडो सुठो नालो थई थोड़ी मां भी त थोड़ी दो जवान गई ओबा यो तो खेर आ न तू भला किया आयो आ पैसा वठण आयो यो न मारो दुकानदार सो तो दे ही कोन दो चाहे तो पेरा पैसा दे पोइ बयो सो दो वठ चट्टू ए वाहे अगली महीने में पगार दी मैं चट्टू करे सकी अब चट्टू की रखन महंगाई भी ता है ना बस हले जी घर जी गाड़ी जादी ओबा साहब भंजरी जादी इतनी हुई हम भगवान गाल बुदो मां मसालो भाजी मो पैसा कतरे कतरे बचाया ये सदाई नहीं दोए मागू ओबा ए बुदो जाए एते मोयो सेठ पगार वधाए कोन रोता घर जे खर्चे के वधाईंदा भी तो सही ना ए बण जाए दो पैसा और बियर रोड जाए ओबा भी तो गाल बुझ ना पैसा तो वरता ही ना भलाने मुझे शादी हो जा गई अब हमारे ओस तुंजी मासी रे संग जी गाल कर जवे थी तो 20,000 दींदव त संग दींदस न त अल्लू पाजे चरे पुट कल्लू लाए 20,000 जन लाए 20,000 30,000 बाबा ए मासी पाजे धी जो संग थी दे को ढोर थी बिकणे बाबा पुछा थी हिन कौम जो जेकी पांजो न्याणे सा विकरण छा हिन मां जे हिन कौम जे माण्हू कोई कुंधर पैदा करण छॾे ॾींदा आहिनि छा जेकी गैर तुंहिंजे नारा हलंदा आहिनि बाबा किथे आहिनि छोटा सूरमा जोधा जेके रोड रस्तनि जे गैर तुंहिंजा नारा हलंदा आहिनि हा मूंखे ॿुधायो बाबा छा हिन कौम खां नबी पाक जी हदीस विसरी वई आहे त न्याणियुनि जो पैसो खाइण हराम आहे आहे कोई मुस्लमान आहे कोई मोमिन जेको असां गॾिजी करे हिन न्याणियुनि जे वापार खे रोके आहे कोई मोमिन जेको असां गॾिजी करे हिन नबी पाक जी हदीस खे आम ख़ल्क़त ताईं पहुचाए पुट तोखे त सियासी लीडर हुजणु घुरिजे गिदड़ न बाबा न मां तुंहिंजो शींहुं पुटु आहियां शींहुं गिदड़ न सियासी लीडर
सियासी लीडर वो ये जो ना बा पिनी में केड़ो फर्क आ बाबा गिदड़ भी चालाक थींदो आ ते सियासी लीडर भी चालाक थींदो थई गिदड़ पाए चालाक के साथ बड़ा बड़ा जानवर मारिंदो ए सियासी लीडर भी पाए चालाक के अनुसार पाजा जायज और नाजायज मुफाद हासिल करे इन आवाम के पाण के विड़ाइंदो ए माराइंदो थई गिदड़ भी मकार थी बाबा सियासी लीडर भी मकार थींदो थई गिदड़ पाए मकार से पाए जान बचाइंदो आ ए सियासी लीडर पाए मकार से इन आवाम का वोट वठी करे वने ऐसा मिले पाए जिंदगी ठाइंदो थई बाबा ठीक बचे हां तेने करे असा आवाम के घुरजे तो पार्टी टिकट के नरसन पार्टी टिकट के बिल्कुल नरसन वो ओन संत कारकुन जी कारकर्दगी शाही वाकई वो कारकुन है जो गोविंद ने तद कंदे रोडन ते रक्स कंदो बाबा शा वाकई वो कारकुन है जो जेल में भी जीजल गीत झूमी दो बाबा शाही वाकई वो कारकुन है बाबा जो फांसी में फटकन कर सी कुश्ती फुलार को है बाबा जो मतलब तो असा के सोचे समझी देसी वासी वोट जन गुरजे हां वोट तुम भली में बाबा रे वोट ना वोट हां बाबा वोट असा जे इंजड़ 5 सालन जे खुशहाली जी जमानत दी बाबा जेकर असी वोट यो के मुफाद पर से मतलब इंसान के नो सी ना तो तू यकीन कर बाबा त सारे मुल्क में कराची हैदराबाद जरा साया ए सकल में मासूम न्याणन जे जात थी दी बाबा सा पर जेकर असी यो वोट के मुखलिस ए सच्चे इंसान के नो सी तो तू यकीन कर बाबा त सा जो मुल्क जन्नत चीन ए पेरिस बन जेदो बाबा पेरिस बन जेदो बाबा जै कौम जो अणपण दमगो एड़ी गाली सोचे समझे सके तो उन कौम के कोई भी तरक्की करण का न तो रोके सके ओके साईं मानी तो पूरे हिक लगे थिया बाबा अरे कोणा पुत्र जणी वो भी बोलो साईं वो थोड़ा ही जाने हो अच्छा मोर तुझो पुत्र ना है आहे त मुंजो पुत्र पर अजयो न के नजी मावे असा जे गोठ में मर्द बार कौन जड़ीदा है और तू जड़ी दीवान ए दिसो ना छोटे मियां तो छोटे मियां बड़े मियां भी सुभान अल्लाह अरे तो चाचारा में मर्द मार जड़ीदा अंजा सही खबर है को नथी पे चंगो किया जान दो दई पैसा वठण आयो से वो नहीं पैसा जा सब पैसा फिल्मों में आया जिन में खत्म करे जनी दिन नहीं और पुत्र अबा माला है तो अल्लाह भाई यो मोर पुत्र है दे ताचू यो भला अल्लाह भाई जो समझ छोड़ा है खंडो बाबा खंडो खंडा जावे तो खई अरे डोल मानी ध्यान कर वाली मानी ध्यान कर मानी अटो कोनी बाबा अबा गो छो चक्कर दई वन जाए काली विसरी वने कुराड़ा दियाऊ साथ निकरे माने जो तो इने पुटरा या टोटका जो करे जाओ बाबा भाणे जो ना माने जो साथ निकरे गोठो चक्कर दई वन जाए बचई तो गाल करे मुयो यहां बाटे मोना मोदा गजंडग कन्ना बड्डे मकोड़े सकोड़े अल्लाह शायद बाबे के वरिया ओ साईं मुंजो पुत्र यतीम तो पारत हो जे अरे तू दाना जेरो आ साईं जे बादशाह जो पुत्र बादशाह मुसलमान जो पुत्र मुसलमान फकीर जो पुत्र फकीर ये मां भी यतीम तो मुंजो पुत्र भी यतीम जो ना वाकई चवो तू आने वञो न त मां दीन वञा जनियो हलो बला मुजला चाहो को हलंदर मानी ज्ञान गन घर वञा से मोकल मिली मां अरे मानी ज्ञान गन
चाचे मानी मुझे आवाज के जाती हाँ बाकी शक्ल अंदर नहीं आए टीका इमाम अली श्री देवी के भी मात नहीं जड़ी तो के साड़ तो थे नामों के साड़ न पर शर्म तो थे अजी जो और दू पंजे मुंह में शर्म आया बदरा शहर सुर्खियों जो मण मेकअप जो दबी डिस्को जी लप लाली जी हनी बुरके बदरा चादर वेड़े वतन रेशम गली में ताला कर दियो उन्हनि के इया खबर कोने तो औरत जो असली हुस्न उन जो कुदरती हुस्न थींदो आहे ऐं सादगी आहे उन जो सबूत इहो आहे त सुबुह सां जागंद औरत जो चेहरो बाग पुटल सिज जीअं हसीनो जमील हूंदो आहे ऐं अॼु जो औरतूं पंहिंजे गुलाब जे मुख ते मेकअप जो पेवंद करे गुलाब जे गुल मां गेंडे जो गुल थियूं बणाए ऐं 20 साल जी उम्र में 50 साल जूं पोपा थियूं लॻनि पोइ त मुड़ुस बि कके ऐं शर्म कई औरत खे ॾिसो कुत्ते वांगुरु तकंदा आहियो बेगम मां त कॾहिं बि ईअं कंहिंखे ॾिठो ई कोन्हे को मूंखे ख़बर आहे इंशान वञी माने तो असां मर्दनि जूं सुतल गैरत खे जॻाए छॾियो आहे फजूल खर्ची को बचाए छड़ियो है जेका सा एतरो जल्दी नसीहतों कबूल कियो आ ना त जंड ते अंग्रेज जे झंडे बदरासा जे मुल्क जो झंडो पड़ गया सर जी कौम पाण में तो कुकड़ वांगुरु फड़की होणी वठे ए बेगम चंदे मुल्क ए कौम के अज तक के पाण में के फड़की होणा हूं मां शार तो वञा दोस्त के टाइम दे आया चौ तो मां तो तू 2 बजे अच जाए आई मां 4 बजे भी तो मास तू 2 बजे वेंदो आई तो 4 बजे वेंदे छो हां इन टाइम के पाकिस्तानी टाइम जामो हां अच्छा के इंतजार करे सुठी गाल नहीं ए बेगा वो भी ना मुल्क जो रवाजी हां ओ वरी केड़ो वेही रहंदो एड़ो गोठाऊं को तोरा के जो इंतजार कंदो वो तो हूं तो के चंगी तरह सुनाने हां इते सब वही के बेगे चंगी तरह सुनाने दे चंगो महला दो ठीक है जी मियां दाद के आयो तेरी तू बधाए तो तू कह रही आई ऐसा के घर में किया है आई कोई तेरी तो ट्रैफिक ना आयो आई ना ना ही केरी नो आए जेका पांचे सोरे के नथी सुनाने ओ माफ कर चाचा हम तो के तो खबर है तो मुके वेसर की बीमारी है ओ बा ओने वेसर जी बीमारी में कहनी 5 बच्चा सारे वेही बार बच्चा मुके तो बार बच्चा है नहीं कौन अच्छा तो की बार बच्चा है नहीं कौन हां अन्ना तो मुझे शादी रहती है अन्ना तो मैं कुआरी है शादी को नहीं है मारा ने कुआरी है याद कर दिया ही तुझो पुत्र
ऐं मुझे खानदान जो आखिरी गुंगो चराग है। तो जो था तो हूं दो कोई भी पक्का नहीं या अल्लाह इन बारे जो छाती दो और जिनके बलजू मारू सुनाण खान का चुकल चावरी चादी दो मनी बेला वसाइंदा रेलू पुरंदा आई मानो को आकंदा बेवरी चादो मुझा मां हुंदे यतीम पुट तू हजांदा किथे मुझे पुत्र कुंगा पप्पू दा न होयो ओ मां जो बतादी अतुले हंड्रेड सही सुना तो सही अल्लाह पता समझी त मुके एतरी वेसर जी बीमारी आए एतरी में थोड़ी यार हां भला यो बुधा ही केरा अल्लाह ने बुलाए ये तो मुझे पी है लगे तो मुझी धी नी बीमारी में आने जाम छड़ाए थी भैया टेढ़ी तमावियो तमाजले मानी खड़ी दे जा हां मासल ना धी भूख लगी है बारो कर अरे रे तू किथे भूखो बिहारी या अफगानी भगोरो तो कोनी अरे मोसा खड़ो न गला मां तो संगल हड़ पाजी इनसाइड तो अरे पंजे बात के लगाम दे अरे तहां वट आयल मेहमान की जरो भी इज्जत कोने अरे तहां केड़ा मेजबान आयो हां असा पहरा भी एक दफो इन मेहमान नवाजी मां फसा आहियूं जिन हिंदुस्तानी मुसलमानन के पंजो भात समझी जीअ में जायूं ॾिनियूंसीं उहे अॼु असांखे हिंदुस्तान जो एजेंट ऐं काफ़र चई वाजिबुल कत्ल करार ॾेई रहिया आहिनि जिन खे असीं खाइण पीअण उथण वेहण सेखारियोसीं से अॼु असांखे अणसुधरियल चई असां ते हुकूमत करण था चाहिनि जिन खे असां पंहिंजी धरतीअ ते पंहिंजे हथनि सां रहण जे लाइ घर ठाहे ॾिनासीं से अॼु कराची ऐं हैदराबाद के पंहिंजे पीउ जी मिल्कियत सम्झी असांखे उतां धिकारे कढण था चाहिनि पर शायदि उहे असांजी तारीख़ खां नावाक़िफ़ आहिनि त असीं मोहबत जा मतवाला बि आहियूं त एहसान फरामोशन ऐं दुश्मननि जे लाइ दुला तराकान हेमू ऐं तोता बि आहियूं अरे हेडे बुद्ध तू वरी मोके धमकियूं दो ने धमकी ना या चेतावनी आहे उन्हनि एहसान फरामोशन जे लाइ त असां उन्हनि जा नापाक अज़ाइम धूल में मिलाए छॾींदासीं ऐं उन्हनि खे अहिड़ी तरह शिकस्त ॾींदासीं जो हिक ई ठोकर सां भोपाल आसाम ऐं बनारस वञी पहुचंदा अबा बोल कुकड़ जो तुझे आडो बोल खयूं तो अचे बोल कुकड़ जो आहा हा बोल कुकड़ जो ओ हो बोल कुकड़ जो आहा हा बोल कुकड़ जो गाल बुधो अबा गाल बुध ए कुकड़ जो बोल तवां जे लाइ आराम सां मां रखां थो पोइ गाल के ॾिसो गाल बुधो मां टे गणिया ऐं तव्हां ठगा कढिया जोसि हिकु ॿ सवा ॿ अढाई पोणा टे हज हा हज हा हा हा
वो बिठाऊ की वीडियो पंज लाइ लिखा खणी आयो आहियां तो ता इलाजा कहल माता दिल थोड़े टोड़ी अरे हे चले तो के या खबर भी आहे त असा बई हिक बे जू पहाड़ू आहियूं पो कॾहिं मां ॾिसो जॾे वांदी बेगम साहब बाबा अंदर में कुकड़ नुटम को दिखाए वांदी बोले न जेड़े पे उदे पोड़े दामानी खान पाजी तोहीन तो समझा आया ने कहू तो पढ़ो आई तू अरे पुत्र मोके पढ़ो जी मां चवाई दो मूसा घणो मथो न हण हने में बीबी जंग न बने हां तो पोजी हा भी खबर पेजी वेंदी तो केर तो कहजी जंग भने हाय कर अब हिननि जो यो झेरो तो असली बेगम साहब आए साहब वारी शादी का दौरान दो जेव ओ उन शादी में भी आजे था बूटी ने मिलनी आजे था बूटी ने मिलनी विरंदे धू देग में बूटी दे शाम पर हडो नसीब न थियो रंदो डाडी यानी अस्पताल में रही आया हो ऐ अज भी इंशाल्लाह इन कुंडे मा हिकड़ी बूटी नसीब न थी छो त मा अमेरिका रो पार्ट अदा करे फायदो पाण वठी में विराई में मिलन के अरे ई घर रो या अखाणो आप परेसी मुझे आडो अज मां ने के किया न सनी दस अज मां तो चवा त ही मुझे हथों हराम थी खबरदार वट बाबा तो जा जा चोदा मेनो मां तो विरास हां बा जालू आंद्रा हूं जो हन ऐ हे तुजी जाल जो पिया तरे तो पासो उठी ना बाबा एनी गाल ना है वो जो मेहमान है उन जी इज्जत है खातरों जा दे परसो ए मेहमान का बस भली मां के चटी मां भी है न जेड़े मेहमान का भूख मरण वधिक बेहतर तो समझा पर यार गैर दशा में भी कोने का कयो यार न्याणी जे करे मजबूर आयु न ता न्याणी जे करे मजबूर आयु न ता आई नी छोड़ दे पेट जे करे मजबूर आ ठयो वरी भी तो चंगी इज्जत आ मगदी वाह जी इज्जत थई गोठ में मुंह वांगुर ऊंधी पिंडी ते माली रखी काने दा थोरे ले जादे तमन्ना के दाढ़े लगली आई उन मिस्किन के चोडो सुनो हनाली पोर मोके भी त होनी आ तो और इज्जत भी मा सुनारे चंगी तरह अरे चाचा प्लीज तुम अंदर आ लो अपा मुजी गाल बुध मां त अंदर वना तो पर बेली हिकड़ वर्द के अंदर कर हिन पोड़े उठ के बनी काथा नारी पीड़ी ते खपाए त सुठो से मां नहीं का साईं दा बिन उठन जो गलाए तो जा अच्छा तू मुके काथा जे निकली दे ना बाबा तुम आगे गेर वठंदो उंदे मार्केट में सब उठन जो गोश्त वाला तो हां छा बतोबे मतलब भी होमे नहीं जाने के राजी क्यों सी बाबा तो आज नो पी बला के हूं दो जा अल्लाह के फिर नहीं शाबाश बाबा अल्लाह हो दी जे मारे दी ओ बा अबा हां मां हली थोड़ो आराम रो तो क्या है हां चंगो का मां बाबा हां मेहरबानी हल मां वने बा बनना कुरान को नहीं जाए जा मां भी आला दो बा मुझे घर में घिरो जोई और तो जो मोर दा के वाल दो मोर जो पी आया बा तो के शर्म न तो जे शर्म छो हे को शर्म न तो जई वरी तो पूछे छो हां इने ते खबर तो पे न छा जो शर्म मां नवा दला रोटो देवे तो ही कोन आया पर साल को ता सा गजम जाल थई मोटियो एक तो पाना के शर्म न तो जे उल्टो मांगे तो शर्म तो करे हां इने ते खबर तो पे न छा जो शर्म अरे मोर जणो पोणो बोणो पुट जणी ने हां उनके मुंह तो रही जणियो
मतलब तो मुझे घर अचण खां अवल जाओ पर साईं में मुंहिंजो कहिड़ो दो हुनखे दसंदसि मां जणियो हाणे उहो बि त तुंहिंजी मदद सां न हा साईं इहो जो मूं बराबरि कयो हाणे दी कुकड़ो कुकड़ साईं मां हाणे पढ़ियल आहियां कुकड़ थियणो मूंखे ईंदो ई कोन्हे तव्हां कुकड़ थी ॾेखारियो पोइ मां थियां थो हाणे कुकड़ वेहण अचनि न मूंखे कुकड़ थियणु नथो अचे हीअं थी पवंदी ॼटा ॾिसूं कुकड़ो हाणे दी कुकड़ साईं बस हाणे तव्हां थियो ॼणो मां थियुसि करे त ॾाढी वियो चङो हाणे वेहो मोन खे सभु थो कयां नूसी ओ बा कीअं आयो आहे खेर सां आयो आहे न बा कीअं अचणु थियो आहे अबा तुंहिंजी माउ खे पुट ऐं मैं खे कुओं ॼाओ अथई छा बा ॼाओ वाह बा वाह हेॾो सारो थियो आहे बा अचे अची ॾाढी न जे तो ॾिजे ॼाए थो न ॼाओ ॼाओ छा ॼाओ बाबा माने खे कुओं ऐं मैं खे पुट छा बा अबा माने खे कुओं ऐं मैं खे पुट अच्छा त अम्मा खे कुओं ऐं मैं खे पुट ॼाओ ओ न न माने खे पुट ऐं मैं खे कुओं इहो बात तूं वरी जो बड़ा एॾा मच्छर थिया आहिनि छा ॻोठ में तूं कई अथव कुओं न कुओं कुओं अच्छा त अम्मा खे कुओं ऐं मैं खे पुट ॼाओ न न माने खे कुओं ऐं मैं खे पुट न न मैं खे पुट ऐं माने खे कुओं माने खे पुट ऐं मैं खे कुओं ॼाओ अथई अबा अलाए हाणे हुन ख़बर थोरी थी पवे इंसान जा आमाल अहिड़ा थिया अथई जो हाणे मेन खे पुट ऐं माइने खे कुआं ॼमणु शुरू थियणु घुरिजनि अबा नंढे भाणे मोकिलिया त अधा खां ख़र्ची हाणे ॾे हे अॼु ई ॼाओ ऐं अॼु ॻाल्हाइणु शुरू करे न 22 सदी आहे लोहा जूं कारियूं ॻाल्हाइनि थियूं बाक़ी इंसाननि जे बारनि ढो कयो छो बा अम्मा जो पुटु को जिन जो पुटु आहे भाउ कयूं या त माने खे ख़बर हूंदी त मुंहिंजो पुटु आहे या कंहिं जिन जो जुम्मन जो हा अबा इन जो मतिलबु आहे त जुम्मन असांजो बुरो आहे न हा जुम्मन जो न जिन जो अच्छा जिन जो बेगम साहिबा यो मुझो अबो दी कोल खान कंधार मके बुधाया आयो आ त अम्मा के जिन जाओ अभी तू कह रही देर मां तो देर ना नौकर मोर है और तो चिड़िया घर में हुंदा है इतने की आयो
ये था जो नौकर ये तो नौकर है तू के मम्मी नहीं चला मां की थी आया थी तू मुझे दी जाए क्या ये इतनी दी सोनी लगे तो बेगम के विसरण जो जबरदस्त तोरो पियो सब मरी विया मां तुझा तारो पूरा एक सोरो बठी हां तो ने तू न करेगे हो जाए फोर हो ने सहरो यानी तुझे मुर्स जो अब्बो मुझे मुर्स दवाई तो ई सेठ साहब बार भला पाण जने आइन छा अम्मा गाल बुझे थी आ तो जो मुर्स छरी कसम कुरान झूठे शादी कराई तू मुझे मुर्स 20 साल रातन जा गड गुजारण का को बिया पाका न तस तो मां ने जो मुर्स आया तो वाला जी बात आया तो वट सबूत केड़ो है तू ही मुझे मुर्स आई ए मोहब्बत मैंने उसको बोल दूं पापू अने मैं कंजरा पहले उसको बोल दूं ही ॿियो सुबुह तूं ए निकाह नामो जेको हर रात मां पाण सां गॾु खणी सुम्हंदो आहियां तोखे कहिड़े वक़्त बि विसरण जो ज़बरदस्त दौरो पइजी सघे थो ऐं मूं ते थपुनि जो वसगारो थी सघे थो तव्हांखे मुबारकू वरी यादि अची असीं हाल सभु कुझु यादि अची आम तो याद अची वियुसि मंगला न ध्यान मथो हणंदी यादि अची वियुसि जाइको चाहे कन्या याद कोन आयो इहो त ही तुंहिंजो मुर्स हे तुंहिंजी थी लो तुंहिंजो अबो मां तुंहिंजो सारो वग़ैरह वग़ैरह हमारा नौकर मोर भी बिठो वेदा और बिठो दी गाड़ी रोके वारो मां भी चलो मैं अंदर ये शादी मौका न करा अब्दुल करीम रोटी वाले जी दिया अब्दुल करीम रोटी वाले जी दिया आगे से मुंह पर अरे बाबा ने दिया ने मेरे मार जा और वो भी पार भी ने वाला में कहते शादी कर दे ना कर दो अरे दे मो अरे उन्होंने दिया ने कारखाना भी तने छा हो ना हाने सुनो थियो आने जाती को मत जुल्म कयो हेड़ी थी जाने अरे जुल्म कयो मां अचो हाणे अचो त हलूं मां कोन हले अब मुझे लाइ कहिड़ो हुकुम आहे भला और मूंखे छा थी वियो आहे मुंहिंजी आवाज़ ई नथी निकिरे मूंखे छा थी वियो आहे बेगम साहबा हीअं करे तो हाल मां तो लाइ टिकियूं तो एड़ी वड़ी आहे जो खाइण सां तुंहिंजी फर्स्ट क्लास तुंहिंजे मथे में सूर पियो आहे न मोर मां छा कयां मां त हिन वेसर जी बीमारी मां अची फाती आहियां हाथी बेगम साहबा कमर में हाथी जो गोश्त कोन मिलंदो आहे उन जो जाम मिले थी हा चंडा तोड़ पई अथई बुथ में कंडा हाणे मां हिन बेगम साहब लाइ कंडा काथो आणियां कंडे ने बदिरां डंडा थो आयां अबा हलदा मां तोखे पैसा बि खुला कराए ॾियां तूं ॻोठ वञी नकी बीठो आहे न हा त मां तो कंडा विझां पटे मां कंडा पड़ी न मतलब न करे तो चोटरी न दिल पर आने में तो शांत लो न तंदस न मतलब न गले न दलाइने तो मत थे दानो जी परताया तो मुथा दलाइने दानो जी परताया तू बाती है तू क्या गाइंदी है तो डिश माती है जी तमा
दे अली तव्हांजे जिस्मनि जा टुकड़ा टुकड़ा उॾी वञनि पर असां राजीव गांधी वांगुरु पंहिंजे जिस्म जा टुकड़ा थियण न ॾींदासीं हिंदे इख़्तिलाफ़ ही हुकूमत असांजी आहे असांखे जीअं वणंदो तीअं कंदासीं हिंदे इख़्तिलाफ़ मूंखे कोई बि लाहे कोन थो सघे मां अॻी हुकूमत वांगुरु हिननि जा बि ट्रपड़ गोल करे छॾींदुसि ॿुढा खे अरे हेॾे हे अख़बार तूं वेठो थो पढ़ी मां हे सॼो घर ॻोल्हे 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 छितो थी पियो आहियां हे हेॾे कर मूंखे अख़बार अरे अंधो आजा तुसे कोन थो मां बि अख़बार थो पढ़ां हेॾो शौक़ीन आहे त 50 रुपया ख़र्च करे पढ़ न मूंखे हल हल ये अख़बार भला तुझे पी दिया न मुझे पी जी त नाहे पर मुझे पुट जी आहे लगे थो त तूं पंहिंजे पी जी समझी करे थो पढ़ी अरे मुझे पी त न वञी न तूं मुझे पी ते वेंदे बाक़ी तो वारो पी जहिड़ा आसमान तां किरियो आहे अरे अरे परे जी मुझे में दुनिया जा मारे असुर समाज जीरो न करदो अरे आजा पुत्रा जे परे थी जो खून खराब थी था हे जेका दो जे ही मारे अॼु मां हिन खे एॾी त सकत जो इंटरनेट नु बि यादि कंदसि जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ तो सां मुक़ाबलो तुंहिंजी अहिड़ो मुक़ाबलो ये कपिड़ा थो लाइ चाय में न वेया हाँ अब तो चाय में नहीं चाय पर को हाँ अभी भला मां मालिश करे जान घर था अरे तो कुश्ती थी थी बाकायदे अभी मां बटे डंडा था ना भला अरे मन्नू वाली भी डंडा तो हलियो अरे नटा है ना हलियो नटाया दो जो बाप का डंडा दो हलियो हलियो अरे आज तक कोई चता है भी कौन जाइए दे पे जी आदे जा अरे लड़ी कर तो करा वाली खबर तो पैसा मांगे दी जायो अरे बंदा अरे तो यार अरे यार बुद्ध ये सब बेटा अकेला नहीं चता है ना अच्छा लगता तेरे जी आसरे देने लग जा मुझे वापस फिर भैया जी के बैठ अंदर तो बनाऊं ना यार अरे केन आयो हां विड़ी पिया हुआ भी मुझे घर में हां निकरो बाहर निकरो बाहर अरे मां तुझो पी ओ फिकीर थो पी फारूक है भाई मां तो जो सारो अब्दुल करीम रोड़ी बाबा बाबा मामा रोज रोज जोता मिलो अॻिते न जेकॾहिं तव्हां ॿई विड़िया आहियो न जेकॾहिं अॻिते तव्हां विड़िया आहियो न असां में कोई भी विच में नहीं हाँ विच में न चले कोई रोने जने हुई घर में रहतो लगे तो एक न एक ॾींहुं तूं मुंहिंजे हथों हराम ज़रूर थींदे बच्चा जे तू भी कोन हो जे इहा ॻाल्हि आहे न पंहिंजे घर में त दिल्ली बि शीअं हूंदी आहे हिते ॿाहिरि मुक़ाबिलो रख त पोइ ॾिसां हा मां हिन घर में रहंदुसि त पोइ तूं नमूनो कंदे न तुंहिंजो असांजो ॿाहिरि मुक़ाबिलो थी हाँ ठीक है ये धमको ईमेल के रिजा भई बाहर जा बाबा तव्हांखे ईअं न करणो घुरिबो हू असांजो महिमान आहे काम खां विड़िया बीठाऊं सुबुह मंझंदि शाम सुबुह मंझंदि शाम 3 वक़्त था विड़ो कोटी चओ सच
जो साल जो पिया दे तेरे तू उन्हें बातों को हटे रे उन्हें ये याद करे चले तो लुटना होता है आई पाले जा बाला तो धावे ना ते क्या बात तुझे बदलाव ना धावे ना तुम अजूनी तू मुझे बदलाव कर रहा था तू भी मुझे तो काम दे देखो तो पी दी पियो न तो कजई तो कंबर थाने जवाले तो जरे फरमा बटार पुत्र को यो ही पूछो तो ना आज का कोई न घर में बिल्कुल न रहा तो मुखे चंगु न कर पुत्र तो पियो मैं ने सबने के ठीक थी क्या ओ मां ओ के अरे तोते भी एतबार कोने वरी पवे तो के भी तोरो आई तू वरी हनन जी बजाय मुजी हजामत कदी न बाबा मां वजा ए हजामत तुझे मां कंदो न जो तू हिते रहे हाथ अरे हेदे पाके घर में त बिल्ली भी छिया तोरो बाहर निकरी वेड़ त खबर पवई हां हां तुझे पाड़े मोल खा तो पो तू वेड़े ले जो तू मुझे पाड़े में लगे ना ते एड़ा भीतर रहना जो देहन के दस दे हां पुत्र पंजी मिलते को भी सी हुंदो हां हां तू आता जे पाड़े में जी वेड़े ते पहुंचाया खबर हाने मां तो के बुधाया हाने न तो जो पाड़ो न मो जो पाड़ो शेखन जे पाड़े में जा ये डटा जी पुत्र पे लिखे ले जा इते तुझा माइट रहन आबे हद का दे विड़ खबर आरी सिनेमा में दिते आटे खड़े तो मतो न तो के चढ़ा दे को मुके चढ़ा दे तुझो माइट न मुझो माइट बाकी दो तुम जा खड़ा हूं सिनेमा में न था विड़ो हुए ना कयो थाने दे आडो था ठीक है तो के वेलो ही ना है पुत्र एने करे तारो जो जे जल्दी पुलिस पहुंची पे ओपी के इलाका में बंद करे ओ ने थाने तो सुबाने 10 बजे कफन दफन समेत लारी स्थान कंबर दे थाने मुकाबलो पक हां पक्का हां थरी तरह में जानी केरना मुड़ती ना हूं कोई ये गाला था तो बडे डाडी दिसा ए हे दाढ़िया बाका तो चवानी तुझो गोडवा ओ हाने यो पक थियो पक्का असली पक्का पकानी सुर में दानी पक्का पकानी सुर में दानी पक्का पकानी चंगो जे या गाल पक्का त कोई मिला ताड़ो ताड़ो ताड़े ताड़े अरे तू तो ताड़े मेरी नहीं हलियो चंगो आने इंतजार जरूर है जो इंतजार कर दो बिल्कुल बिल्कुल तू ही बिठो उधर गोले बजा दो हले पासोरे नमूने सा वयो अबा आप जा थदोरा त अंदर हली जंग जी तैयारी कयो के छोपिया बेटन या खुदा चंगो तो जो विसरी में ओके ओया आगे लूसी शोरा पे हम चले ना लगे अने अज तो असा में अंदर हली का डिश दिसो जे नौजवान जो खानो खराब करे जरियो अचो ओके अब ये मांगी नो हल तो अंदर मुदाया धोल हमारा पुत्र मुबारक जी मुबारक अब छो अमा खबरी को हो जावा छा तेरा खर्ची कराए तो पोए खुशखबरी बुधाए बाबा गाल तो बुदगड़ी तू मुझो पियो आया मां तुझो पियो आया मां तुझो पी आया तो कर की तू रे मां की रे अब पी पुटन जा केड़ा ऐसा दूध ना तब मूड ना जे मूड ना तब मूड ना हजार तो आने चंगो यार और मिठियों गालियां बुधायो पैसा खण तो वने आए वटू मस्त मां बी तरह गया ना मस्त भाजी में पैसा में बचाए रखा वो जने चलो खण तो वने अते वटू ए वटू हे हाने बुधाए
खुशखबरी बुधाए अबा तुझी मासी संग लाए हा कई आए हां मासी शादी न करो माए बा शादी न करो तुझे संग लाए तुझी मासी नूरी जे रिश्ते जन लाए हा कई आए ये चवना बा तो मासी नूरी जला हा कया अजी कराए खर्ची मगर पक्का ही मत खीसे मत आयो ना बा अरे बुद्धू भाड़ो किरायो वगैरह भी नहीं जाए मुंगेरा भैया मुंगेरा छाजला बा मुंगेरा ना भाड़ो किरायो वगैरह वगैरह आस्ते मैं एडो बोल थोड़े आया आने अचे वठो ओ हे थी किरायो ओ बा हे थी भाड़ो ओ बा हे वगैरह माड़ कोरन के दुकान के वठी वन जाए हां मां पाणे वठंदो से तू फिक्र ही न करे यो बुद्धू बुधा बा पांचे पैसा जो बंदोबस्त करे चली जाए अची जाए अरे बा तू अचणी तो गाल करे मुंजो ते हेओ फाटे हेओ गोट नाच जाए पांचे लाए पैसा जो बंदोबस्त करे अच जाए हां बा पैसा ने बंदोबस्त माके पक्का हुई बा मा तने त मस वनी बाजी मा एडा ओडा करे एकड़ी विसी रखी दमे एडी विसी रखी दमे जो 20000 नी विसिया जिए विसी खुली तो ठगा कंदो में हिको त बूटो हिको त जोरो हिको त कुआरे हिको त घर वठी आ वेई न मुजी भी पार तो दे मुझे रात एकड़ो जोड़ो वठी अच जाए किथे वठी नु सबा हाजुर हाजुर चंगो मां हलाए तो चंगो तू हला बा हल हल जो ये तो सुबह सुबह में नींद छो खराब किया अरे ये चाची आऊला थे बदतमीज है हां क्या कर मैं कौन से रह गया तू जो आ ना या या जो कुछ है दिखा दियो तो अच्छे टाइम में फटा है गूंगे जो पुलिस तो की थियो समझे में गाल थी मुझे हां है ओतले नहीं अता दे भी तो बड़ा बाजार वथी ना को आतेली तुम दी वते इन जान तुम की मुके भी तो कले मत ना हां हां मत ना तांगे भी ओ दिल पर बड़ा बाजार में आसा के घुमा ने पार सुनीता ने बदतमीज नौकर के मथे ले चढ़े छयो पार्टी खातिर के चाहूं बेबी के चाहे इनके नौकरी में कट रहे हम हे बात ये दी सी भाई ओ जके ब्रेक लगंदी यार चप चप ओ बस नो थी गयो अरे छाए चक्कर खबर है बा गाली कोन थी पवे मोर साईं बाबा तू अञा त इते पिछो आई इते पिछो तो काने वणा बा घर में पिछो पाजे ई तू अञा त सफाई कोन कई आ सफाई साईं एडी सफाई कई थमे कुरान कोन कई थमे साईं अंदो खबर न पड़े ओ बा एडी सफाई न उआ सफाई कया सुबह बैठो मा ध्यान सुन 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 ही सफाई थेला इतने कई हमर को शादी शादी करी कई इतने कई हमर को बा बदतमीज तू मत चढ़ी वियो आ ऑफिस का थी जा तो के दिसा दो साईं ये तो हिया ही जो होयो देखो यार छो साहब हो देखो आयो ओ दो पे शादी ने के देखो आई मरियम ये भी है मरियम ने क्यों तो मुके सुबह मुर्गी जो मगज खा रहे नाश्ते में पर वे सारी यार तो ना बेगम साहब कौन कौन मगज आते बेगम साहब तो मुहे मगज का थी जो वे सारी हमको पक्का ही हो बचाव थियो अल्लाह बचाओ मुके सही कहानी का ठाहे रखिया गलत जो है तो मु हेड सारा मगज मुके प्यार को जाए अरे माने हिने जी सारी बीमारी आहे या ठीक है रहे ना बच्चा
सम्झ में ॻाल्हि नथी अचे अलाए जो सुबुह सुबुह थपुनि जो नाश्तो मिलियो आहे तड़कनि जा बि ढेर मिलिया आहिनि पर तव्हां ई त ॿुधायो तव्हां हे मना जो वियो साईं अरे तूं असांखे पिटी ॾो साईं ॻाल्हि त ॿुध हा साईं तो किथे ख्वाब त कोन्हे ॾिठो आहे जिते तव्हां एतिरो इंतज़ारु कयो महिरबानी करे 2 मिंट ॿिया वियो जो असां दोस्तनि जी जेका महिनत हुई उहो तव्हांखे सभु दोस्त ॾेखारियो उन खां बाद तव्हां पंहिंजे घरनि में आबाद निंड कयो महिरबानी असांजे दोस्तनि जिन किरदारु कया मियां दादो कीअं किरदारु कयो तव्हांजे साम्हूं अचे थो लाड़काणे जो बहितरीन नौजवान ऐं उभरंदड़ फनकार बदर सूमरो उन खां पोइ तव्हांजे ई लाड़का तव्हांजे ई कंबर जो रहवासी जंहिंजो ही बेनिफिट छो पियो इम्तियाज़ तईम गूंगे किरदार में वरी वरी महिरबानी की असांजे दोस्त जी अॻ में बि सुठी कई आहे हाणे महिरबानी उन खां पोइ हिकिड़ो असांजो हूअं त तव्हां आम हिकिड़ो हीरो ॾिसंदा आहियो जेको तव्हां सभिनी जो फेवरेट हूंदो आहे असां हीरो थोरो मुख़्तलिफ़ हुयो दिलबर हबकणो रियाज़ खिची ऐं उन खां पोइ हिकिड़ो असांजो नौकर हुयो हुनजो हिकिड़ो पीउ हो जेको वरी अखियूं ॾिए हनीफ शेख कोड़े किरदार में हनीफ शेख हाणे हक़ीक़त में अॻ में मीर असांजे मोर जो किरदारु करणो हो तारूफ़ पर छा आहे त पीउ जी इज़त वधीक हिते उन घुराए हाणे मां मोर खे आवाज़ ॾींदुसि लाड़काणे जो बेहतरीन शाइर भी आहे ऐं तमामु सुठा किरदार भी लाड़काणे कंदो आहे नज़ीर आज़ाद शायदि असांजा दोस्त ही जेको गेटअप सॼो कुझु हले पियो ही जेको असां तव्हांखे गानो ॾेखारियो तमामु वॾो इहो हक़ीक़त इहो न हुयो त हिन दोस्त खे गेटअप त इहो पर सभिनी दोस्तनि खे गेटअप मटाइणो हो तंहिं करे इहो गानो वॾो हलियो अरे हाणे उहो दोस्त गेटअप मटाईंदो न आख़िर में तारीफ़ करियूं था माज़रत अच्छा उन खां पोइ हिकिड़ा ॿ पोड़ा हुआ पर पोड़ा हुआ ॾाढा खबीस हिकिड़ो त पोड़ो हो करीम लतीफ़ राही हीउ दोस्त लाड़काणे जो तमामु सुठो फेवरेट अदाकार आहे त असां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदो कंबर शहर जा वासियो लतीफ़ कुरैशी तरफ़ां अस्सलाम वालेकुम मां उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर तव्हांजी नज़र कंदुसि खुशबू अचे त ख़ुशि थी खुशबू सां आजियां कर खुशबू अचे त ख़ुशि थी खुशबू सां आजियां कर बदबू अचे त मछरी थू थू सां आजियां कर दिलबर अचे त दिल जा दहकार कर निछावर दुश्मन अचे त दोदा दू दू सां आजियां कर महिरबानी अच्छा उन खां पोइ हिकिड़ी छोकिरी हुई बाती हुई त हीरोइन पर हुई बाती वीचारी सलमा सहर अस्सलाम
या अली मदद। हर किसी से दिल लगाना ये तरीका छोड़ दो, छोड़ दो। हर किसी से दिल लगाना ये तरीका छोड़ दो, या तो मेरे महबूब बन जाओ या मोहब्बत करना छोड़ दो। असां लाड़काने वारनि जो शान जंहिंते असां लाड़काने वारा तमामु वॾो फ़ख़ुरु करे सघूं था ऐं हुन लाड़काने खे सॼी सिंध में मञायो आहे। असां सभिनी जो महबूब, असां सभिनी जो प्यारो, असां सभिनी जो उस्ताद। हिन में किरदारु फारूक लंगड़े जो अचे तो उस्ताद अकबर बलोच, 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 अकबर बलोच। अकबर बलोच उन खां पोइ वारो अचे तो प्रोड्यूसर जो जंहिं गीत अरेंज कयो। प्रोड्यूसर आहे गुलाम अब्बास उमरानी। उन खां पोइ अजीब लगे तो कुछ मां पायो पाण तारीफ़ करां। बहरहाल ही जेका कहानी लिखियल हुई आहे मूं नाजीज़ी ऐं मूं तव्हांखे कहाणी शुरू थियण अॻ में अर्ज़ु कयो त मुंहिंजो नस्ब लेन आहे इहो। मुंहिंजो इहो नस्ब लेन आहे त मां जेको बि लिखां तव्हां सभिनी दोस्तनि खे पंहिंजा दुख सुर मां अॻ में हिकिड़ो ॿुधाए वियो आहे हिकिड़ो बयानु। बहरहाल मां ॿीहर दौरान न सुञायां, पर तव्हां दोस्तनि जो जेको तव्हां ॿ टे ट्रैक ॾिना इहो तव्हां यकीन कयो त मुंहिंजे लाइ इबादत थी वई। जेको मूं लिखियो, जेको मूं राति जा उजागा कया, जेतिरो मूं हुन में रतु विलोड़ियो आहे अॼु मूंखां हासिलु थी वियो आहे। महिरबानी। मां एजाज़ अली सोलंगी। अच्छा, उन खां पोइ ही जेको सॼो कुझु अरेंज हुयो, हा, असां हिकिड़ो दोस्त रहियोसीं नज़ीर आज़ाद, त मां सॾु कंदुमि नज़ीर आज़ाद खे। सर मां सभिनी जो थोराइतो आहियां ऐं ख़ासि करे हुन साईं जो जंहिं मूंखे 100 रुपयो इनाम तौरु ॾिनो, मां साईं जो तमामु थोराइतो आहियां। ऐं कमर में मुंहिंजो ई पहिरियों भेरो प्रोग्राम आहे। यार मां हिकु दिलि में आस रखी आयो आहियां ऐं उहा तव्हां ताईं पहुचाइणु ज़रूरु सम्झां थो, पर हुनखे फ़र्ज़ु थो सम्झां पंहिंजो। अॼु मां तव्हां खां हिकिड़ो वाइदो वठणु चाहींदुसि। जीअं तव्हां असांखे हिन फनकारनि खे स्टेज ते नचंदे कुॾंदे था ॾिसो, त असीं सदाईं ज़िंदगी में अहिड़ा कोन हूंदा आहियूं। ये सिर्फ़ु चंद लम्हनि लाइ, चंद घड़ियुनि लाइ, दुनिया जे मसइलनि खां आजो थियण लाइ, कुझु ख़ुशियूं हासिलु करण लाइ हिते गॾु थींदा आहियूं ऐं तव्हांखे ठेक टपा ॾेई ऐं कुझु मुस्कुराहट ॾींदा आहियूं। सो दोस्तो, ही स्टेज जेके असीं प्रोग्राम कयूं था इहे अदब सां वाबस्ता ज़रूरु आहिनि। सो हुन हवाले सां मूसीक़ी हुजे, स्टेज प्रोग्राम हुजे, अहिड़े क़िस्म जा ॿिया कहिड़ा बि प्रोग्राम हुजनि त उहे अदब सां वास्तो रखनि था। ऐं मां तव्हांखे इहा गुज़ारिश थो करियां त अदब में असांजो राग त ख़ासि करे अहम आहे, जंहिंजो ईअं त सम्झां त अध खां वधीक हिसो आहे उनजो। असां वटि नकुल एॾो त काहे पियो आहे जंहिं असांजे हक़ीक़ी अदब खे एॾो धकु रसायो आहे जो ख़ुदा जो कसम एॾो अफ़सोस थींदो आहे उन शाइरनि ते, उन फनकारनि ते। आउं बि हिकिड़ो अदना सां शाइर आहियां, मां बि सिखंदो आहियां शाइरी, पर मुंहिंजी इहा दिली ख़्वाहिश आहे त कॾहिं हीअ आवाम इन्हनि फनकारनि खां इहा घुर थो करे त तव्हां पंहिंजी कंपोज़िशन ॿुधायो। ठही ठुकीअ ते इज़त मानियो था, इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे। हीअ फनकार असांजा इंडिया जी ठही कोन्हे, पती कोन्हे, रातो राति में कैसेट तयारु कोन्हे, मार्केट में पती न आहे। इहा सस्ती शोहरत माणे, इहा ख़ुशि में शिकार न थियनि त असां का वॾी मंज़िल ते पहुता आहियूं। हक़ीक़ी मंज़िल तव्हांजा, तव्हां पाण जाखोड़ कयो, महिनत कयो, तव्हां महिनत जो जज़्बो निकिरी वियो आहे। ऐं जंहिं बि क़ौम मां महिनत जो जज़्बो निकिरी आहे उहो यकीननि खसारे में हूंदी आहे, उहा पोइ ते पइजी वेंदी आहे। मां तव्हांखे इहो अर्ज़ु थो करियां, हथ ॿधी मिनतो करियां, जंहिं प्रोग्राम में तव्हां वेहो, ख़ुदा न ख़ासिता किथे बि मूसीक़ी जो प्रोग्राम थिए थो, जेकॾहिं तव्हां उहो अटेंड था कयो त तव्हां चिट लिखो हुन फनकार ॾे त साईं फनकार साईं तूं ॾाढो वणंदो आहे असांखे, तुंहिंजूं सभु शयूं वणंदियूं, वाह जी इंडिया जी धुन ॻाईंदो आहे, पर महिरबानी करे हिकिड़ी कंपोज़िशन असांखे ॿुधाए त हुनखे इहा ज़हन में ॻाल्हि फुकंदी त न
त हिकिड़े हिकिड़ा सुलझियल दोस्त बि वेठा आहिनि छो दोस्त फुड़ी फुड़ी तला हूंदो आहे अॼु तव्हां हिकु चिट लिखंदव हुन फनकार खे इहा ज़हन में ॻाल्हि फिट थी वेंदी त मां जेकॾहिं ॿिए प्रोग्राम ते वञा त का कंपोज़िशन तयारु कई वञा अदरवाइज़ हू मूंखे सुठी बेइज़ती कंदा आहिनि सो महिरबानी करे अॼु मूंसां तव्हां वाइदो करियो तव्हां ईअं ज़रूरु कंदो जंहिं बि फंक्शन में वेंदव त हुननि खे फनकार खे इहो ज़रूरु चवंदो तूं कंपोज़िशन ॿुधाए पोइ हिकिड़ी ॿुधाए ॿ ॿुधाए पर ॿुधाए ज़रूरु सो महिरबानी करे छा तव्हां इहो कंदव ई महिरबानी दोस्तो महिरबानी थैंक यू सर थैंक यू आख़िर में असांजा हिकिड़ा ॿ दोस्त अञा रहिया आहिनि हीउ जंहिं मेलो मचायो हुयो सभु जंहिं असांखे सभु कुझु ॿुधायो दोस्तनि खे छा करिणो आहे छा न करिणो जंहिंखे असां डायरेक्शन जो शो बि चवंदा आहियूं डायरेक्शन में असांजो असिस्टेंट डायरेक्टर हुयो बदर सूमरो सुपत भरिया सुपरी कुपत की न करियो थोरे घणे हिते माण्हू वञनि मरियो तेसी कुर्ब करियो जेसी जीअर आयो न जान में दोस्तों असांजी हिकिड़ी नंढड़ी महिनत हुई मां सम्झां थो तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी हींअर मां डायरेक्टर खे जेको असांजे ड्रामे जो डायरेक्टर हुयो मां पाण हुनखे सॾु कंदुसि घुराईंदुसि ऐं मूंखे यकीन आहे तव्हां हुनखे तमामु घणो दाद ॾींदा त तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में असांजे स्टेज जो डायरेक्टर हिन ड्रामे जो डायरेक्टर तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में हिन ड्रामे जो हिदायतकार मुसरत नाज़ दोस्तों हिकिड़ो अञा रहिजी वियो आहे जेको दोस्त असांखे पोयां बि ॿुधाए पियो छा छा करिणो आहे वीचारो किताब खणी बीठो हुयो तव्हांजे साम्हूं ई बीठो आहे राइटर एजाज़ सोलंकी महिरबानी वञण खां अॻु में हिकिड़ो अर्ज़ु खिलो ऐं खिलायो खिलो ऐं खिलायो नेण निखारियो मुसी मुस्कायो मुख महकायो जग जरकायो खिलो ऐं खिलायो खिलो ऐं खिलायो हथ हलायो नील नचायो मेला मचायो रंग रचायो खिलो ऐं खिलायो खिलो ऐं खिलायो प्यार पचारियो जीव जियारियो रूह रिझायो रब रिझायो खिलो ऐं खिलायो खिलो ऐं खिलायो महिरबानी ऐं असांजा दोस्त आहिनि ही जेस तो तव्हांजे कननि ते आवाज़ अचे उन्हनि खे त ॾिसो मेहमान ही बर बाबा जो क्या इको साउंड लाड़काना म्यूजिक ते हिन नालो मूंखे हर विसरी ईंदो आहे हिकु त नालो रॉबर्ट रफाइल